अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरपुर माथेलो खां कदीर बलोच जी ख़बर शेयर कंदा हलूं। टंडो अलहयार में हमले में शहीद थियल STP वाइस चेयरमैन अल्ताफ़ जिस्काणीअ जे क़त्ल ख़िलाफ़ मरकज़ी सॾ ते STP ज़िले घोटकी जे कारकुननि सहाफ़िन तोड़े सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां DHQ प्रेस क्लब आॾो रैली कढी एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज में शरीक अॻुवाणनि अली नवाज़ जलबाणी, आजिज़ गबोल, गुलाम मुस्तफ़ा नाइच, जमील अहमद जलबाणी, फे लीग जे अॻुवाण एजाज़ अहमद नाइच, सहाफ़िन में अशरफ बुखारी, इशफाक कोराई ऐं ॿियनि शिरकत कई। उन सिलसिले में अॻुवाणनि जो चवणु हो त STP सिंध जे वाइस चेयरमैन शहीद अल्ताफ़ जिस्काणीअ खे साज़िश तौरु क़त्ल कयो वियो, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था। हुन चयो त सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। असीं सिंध सरकार खे चिता था ॾियूं शहीद जे क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।